नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मुल्क में 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 397 नवां केस रिपोर्ट। मुतासिरीन जो अंग वधी 3277 थी वियो आहे। वायरस सभ खां वधीक KPK में 16 हयातियूं गड़काए वियो आहे। सिंध ऐं पंजाब में 15 माण्हुनि दम ॾिनो आहे। गिलगित बल्तिस्तान में 3 ऐं बलूचिस्तान में 1 ॼणो कोरोना वायरस जो शिकार। पंजाब में कोरोना वायरस जे मुतासिरीन जो अंग वधी 1493 ऐं सिंध में 881 थी वियो आहे। खैबर पख्तूनख्वा में 405, बलूचिस्तान में 191, गिलगित ऐं बल्तिस्तान में 210 माण्हू मुतासिर आहिनि। इस्लामाबाद में 82 ऐं आज़ाद कश्मीर में कोरोना जा 15 केस रिपोर्ट। मजमूई तौर ते 257 मरीज़ सिहतयाब थी विया आहिनि। कोरोना वायरस मुल्क में वधीक 5 हयातियूं खसे वरितियूं आहिनि। फोतियुनि जो अंग 50 थी वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मुल्क में 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 397 नवां केस रिपोर्ट। मुतासिरीन जो अंग वधी 3277 थी वियो आहे। वायरस सभ खां वधीक KPK में 16 हयातियूं गड़काए वियो आहे। सिंध ऐं पंजाब में 15 माण्हुनि दम ॾिनो आहे। गिलगित बल्तिस्तान में 3 ऐं बलूचिस्तान में 1 ॼणो कोरोना वायरस जो शिकार। पंजाब में कोरोना वायरस जे मुतासिरीन जो अंग वधी 1493 ऐं सिंध में 881 थी वियो आहे। खैबर पख्तूनख्वा में 405, बलूचिस्तान में 191, गिलगित ऐं बल्तिस्तान में 210 माण्हू मुतासिर आहिनि। इस्लामाबाद में 82 ऐं आज़ाद कश्मीर में कोरोना जा 15 केस रिपोर्ट। मजमूई तौर ते 257 मरीज़ सिहतयाब थी विया आहिनि। कोरोना वायरस मुल्क में वधीक 5 हयातियूं खसे वरितियूं आहिनि। फोतियुनि जो अंग 50 थी वियो आहे।